बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ ॾहूं दर्जे 6 मां, जंहिंजो उनवान आहे सर शाहनवाज़ भुट्टो। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माञा ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं माञाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे सुभागी माना बख़्त वारी या भाग वारी। लफ़्ज़ आलिम माना इल्म वारा। लफ़्ज़ आकिल माना अकुल वारा। लफ़्ज़ मांझी माना बहादुर। लफ़्ज़ जनम माना पैदाइश। लफ़्ज़ अमहुल माना बेहद कीमती। लफ़्ज़ दीवान माना मुंशी या वज़ीर। लफ़्ज़ ज़रख़ेज़ माना घणी पैदावार वारी ज़मीन। लफ़्ज़ आहे चाह माना दिलचस्पी। लफ़्ज़ लाॾाणो माना वफ़ात। लफ़्ज़ ॾेह माना मुल्क। लफ़्ज़ वरणो पियो माना मोटणो पियो। लफ़्ज़ परगणे माना इलाइक़े। लफ़्ज़ एज़ाज़ी माना मुफ़्त या बिना उजूरे। लफ़्ज़ पुरजोश माना जोशीलो। लफ़्ज़ मिट्टीअ माउ हवाले करण माना दफ़नाइण। मश्क नंबर पहिरियों, हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, सर शाहनवाज़ भुट्टे जा वॾा असुल किथे जा रहाकू हुआ? जवाब, सर शाहनवाज़ भुट्टे जा वॾा असुल में जैसलमेर जा रहाकू हुआ। बे, सर शाहनवाज़ भुट्टे सिंध जी कहिड़ियुनि दरसगाहुनि मां तइलीम पिराई? जवाब, सर शाहनवाज़ भुट्टे इब्तिदाई तइलीम पंहिंजे ॻोठ मां हासिल कई, पोइ खेसि कराचीअ जी सिंध मदरसतुल इस्लाम में दाख़िल करायो वियो। उन खां पोइ खेसि सेंट पेट्रिक स्कूल में दाख़िल करायो वियो। जीम, सर शाहनवाज़ भुट्टे अमली सियासत में हिसो कॾहिं वरितो? जवाब, सर शाहनवाज़ भुट्टो 1910 ईस्वीअ खां अमली सियासत में हिसो वरितो। दाल, सर शाहनवाज़ भुट्टे बम्बई परगणे में कहिड़े उहिदे ते रहियो? जवाब, सर शाहनवाज़ भुट्टो बम्बई परगणे में 12 साल वज़ीर जे उहिदे ते रहियो। हे, सर शाहनवाज़ भुट्टे जी वफ़ात कॾहिं थी? जवाब, सर शाहनवाज़ भुट्टे 1957 ईस्वीअ में वफ़ात कई। खेसि ॻोठ ॻढ़ी ख़ुदाबख़्श में दफ़नायो वियो। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॻोल्हे पंहिंजनि जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि आकिल, अदीब, दीवान, परगणे, आलिम, पुरजोश। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहिनि आकिल माना अकुल वारा। जुमिलो लिखंदासीं, असांखे आकिल माण्हुनि खां सिखणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे अदीब माना उस्ताद। जुमिलो लिखंदासीं, सिंध धरतीअ ते केतिराई अदीब पैदा थिया आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे दीवान माना वज़ीर। जुमिलो लिखंदासीं, सर शाहनवाज़ भुट्टे जूनागढ़ रियासत जे दीवान तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। पोइ लफ़्ज़ आहे परगणे माना इलाइक़े। जुमिलो लिखंदासीं, ससुई बंभोर परगणे जी रहाकू हुई। पोइ लफ़्ज़ आहे आलिम माना इल्म वारा। जुमिलो लिखंदासीं, आलिम सदाईं इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ
कोशां हूंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे पुरजोश माना जोशीलो। जुमिलो लिखंदासीं, अॼु अब्दुल सत्तार पंहिंजे स्कूल जी तक़रीब में पुरजोश तक़रीर कई। नंबर 3, हेठि ॾिनल दुरुस्त जुमिला ॻोल्हे मुनासिब लफ़्ज़नि सां ख़ाली जायूं भरियो। जी दोस्तो, ही ख़ाल आहिनि, हाणे ख़ालनि खे भरींदासीं। ख़ाल नंबर 1, सर शाहनवाज़ भुट्टे जो जनम ख़ाल में थियो। ॻढ़ी यासीन, ॻढ़ी ख़ुदाबख़्श, ॻढ़ी ख़ैरो। सही जवाबु आहे ॻढ़ी ख़ुदाबख़्श। ख़ाल में लिखंदासीं ॻढ़ी ख़ुदाबख़्श। ख़ाल नंबर 2, सर शाहनवाज़ भुट्टे इब्तिदाई तइलीम ख़ाल में वरिती। लंडन, लाड़काणे या पंहिंजे ॻोठ। सही जवाबु आहे पंहिंजे ॻोठ। ख़ाल में लिखंदासीं पंहिंजे ॻोठ। ख़ाल नंबर 3, सर शाहनवाज़ भुट्टो ख़ाल रियासत जो दीवान मुक़ररु थियो। जूनागढ़, ख़ैरपुर, बहावलपुर। सही जवाबु आहे जूनागढ़। ख़ाल में लिखंदासीं जूनागढ़। ख़ाल नंबर 4, सर शाहनवाज़ भुट्टो बम्बई जे ख़ाल जो मेंबर रहियो। साइमन कमीशन, पब्लिक सर्विस कमीशन, वफ़ाक़ी सर्विस कमीशन। सही जवाबु आहे पब्लिक सर्विस कमीशन। ख़ाल में लिखंदासीं पब्लिक सर्विस कमीशन। नंबर 4, हेठियां जुमिला पढ़ो जेकी दुरुस्त आहिनि उन्हनि ते सही जो निशान ऐं ग़लति आहिनि तिन ते ग़लति जो निशान लॻायो। जी दोस्तो, हाणे जुमिला आहिनि, इन्हनि खे सही ऐं ग़लति जा निशान लॻाइणा आहिनि। जुमिलो पहिरियों आहे, ॻढ़ी ख़ुदाबख़्श लाड़काणे ज़िले में आहे। सही आहे, इन ते सही निशान लॻाईंदासीं। जुमिलो ॿियो, सेंट पैट्रिक स्कूल लंडन में आहे। ग़लति आहे, इन ते ग़लति जो निशान लॻाईंदासीं। जुमिलो टियों, सर शाहनवाज़ खे एज़ाज़ी तौरु ख़ुसूसी मैजिस्ट्रेट जा अख़्तियार बे हासिल रहिया। सही आहे, इन ते सही जो निशान लॻाईंदासीं। जुमिलो नंबर 4 ऐं आख़िरी, सिंध पीपल्स पार्टी जो बुनियादु 1934 ईस्वीअ में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे रखियो। जुमिलो ग़लति आहे, इन ते ग़लति जो निशान लॻाईंदासीं। नंबर 5, हेठियां जुमिला पढ़ो। जी दोस्तो, हाणे जुमिला पढ़ंदासीं। जुमिलो नंबर 1, आऊं अचां थो। जुमिलो ॿियो, असीं वञूं था। मथियनि जुमिलनि में आऊं ऐं असीं ज़मीर मुतकलम आहिनि। हेठियुनि जुमिलनि मां ज़मीर मुतकलम ॻोल्हे ॾेखारियो। जी दोस्तो, हाणे जुमिला आहिनि, इन्हनि मां ज़मीर मुतकलम ॻोल्हींदासीं। जुमिलो पहिरियों, मूं काल्ह कलम वरितो। मूं हिते ज़मीर मुतकलम आहे। जुमिलो ॿियो, असां सभिनी गॾिजी मानी खाधी। असां हिते ज़मीर मुतकलम आहे। जुमिलो नंबर 3, आऊं ख़त लिखां थो। आऊं हिते ज़मीर मुतकलम आहे। वसिफ़ अहिड़ो लफ़्ज़ जेको ॻाल्हाईंदड़ पंहिंजे लाइ कमु आणे उनखे ज़मीर मुतकलम चइबो आहे।